बस हाणे त ख़बर पई न, सॼो ॻोठ तुंहिंजी वॾेरप नथो मञे, सभु तुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि। घणा ई तो बि हरणीअ वारा छाल ॾिना मेहरू, पर हाणे पुॼाणी आ पंहिंजे भाइरनि जे मिल्कियत ते नांग लॻी वेठी आ, नांग। घणो ई तोखे सम्झायमि त मिल्कियत मुंहिंजे हवाले कर, पर तो मुंहिंजी ॻाल्हि न मञी। हाणे त सभु ॻोठ तुंहिंजे ख़िलाफ़ थी विया आहिनि। तोखे धिका ॾेई बंगले मां कोन कढंदासीं, रही पई हुज, मानीअ में महांगी न आहे। तुंहिंजा सभु रवैया मूंखे यादि आहिनि महबूब, जेका जेका तो मूंसां ज़्यादती कई आहे मां विसारी न आहे, पर हा, मां तोसां अहिड़ो रवैयो कॾहिं बि न रखुसि, तुंहिंजो वॾी भेण आहे। बाबा जो कुझु त ख़्यालु रखिणो पवंदो न। समझी छॾ मेरू, ॿीहर अहिड़ी हरकत न कजांइ। मां जवाब ॾियण वारी वेठी आहियां, 2 ॾींहंनि जी वॾेरी। भली सोचण जेसि बानो, अच त हलूं। दादा न तुंहिंजो न्यापो मिली, सदोरी मिली वई आहे न। हा, पर इहा हक़ीक़त आहे, पर उहा छोकिरी ॿी हुई। मां पाण वियोसि, पर उहा सदोरी न हुई। दादा न पक करे पोइ त घुराई आहे। यार तूं बि को ज़ुरावर आहीं। मूंखे जीअं ॿुधायो वियो न, मां तीअं ई तव्हांखे न्यापो करे छॾियो। सच पुछो, उहा जाइ न आहे छॾी जिते असां सदोरी किनाए ॻोल्हियो। यार दादा मां त ॾाढो परेशान आहियां, हाणे छा थींदो? दादा न असां दुनिया खे मुंहुं ॾेई वेठा आहियूं, पर ख़ैर इहो ॿुधाए त वॾेरो हाशिम ख़ान किथे आहे? उहो घर वारी समेत उमिरि ते वियो आहे, मोटंदो 2 ॾींहंनि में। जीअं उमिरो ख़तमु थींदो तीअं हलियो वेंदो। यार दादन हाणे असांखे इजाज़त ॾे, पोइ हिते वञिणो आहे। जीअं तव्हांजी मर्ज़ी। चङो दादन, हला जी हला। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।